जी साईं, सब खां पहिरियां पाण नालो ॿुधायो, पोइ मसइलो ॿुधायो, छा थियो आहे? साईं, मुंहिंजो नालो मौलाना फ़कीर बसरुद्दीन लाला हुसैनी, पेश इमाम मस्जिद फैज़ान हुसैन यानी स्टेडियम कॉलोनी जे जेको आहे भरिसां हिते मस्जिद आहे। सुबुह सां जेको आहे अॼु अचर हुयो, पढ़ाई थी, तक़रीबन 10-11 जी पढ़ाई थी। उन खां बाद जीअं वापारी असां वियासीं त असांजी मस्जिद जे अंदरि बैटरी कोन हुई। उहा जेका 110 वारी बैटरी आहे उहा जेका चुराए विया आहिनि। उन खां अलावा असां NCB थाने ते कराई आहे ऐं इहो ई जेको आहे असां इहो कंदासीं त इहे जेके बि रतो देरो में बदअमनी हले थी, रोज़ वाक़िया पिया थियनि था, अलाह जे घर खे बि कोन बख़्शो पियो वञे। सुभाणे जेको आहे मथां जेको रमज़ान बि अचे पियो, इहा बि जेको आहे तकलीफ़ ॾाढी थींदी। उन करे असां इहो अर्ज़ु खणी आयासीं त असांजे पंहिंजे जेको आहे अलाह जे घर जी बैटरी रिकवरी करे ॾिनी वञे। हा, छा सम्झो हिन वीडियो खां बाद तव्हांखे पुलिस मोटाए ॾी, चोर मोटाए ॾींदा या सलीमुल्लाह ॾींदो? बसि लॻे त ईअं थो, उमेदूं त घणियूं जेको आहे सलीमुल्लाह जलवानी में ई आहिनि, जेके अल्हम्दुलिल्लाह सभ जे ॾुखे वक़्त में हर वक़्तु क़दम ब क़दम आहे। पर रतो देरो पुलिस ते बि असांखे भरोसो आहे, यकीनन त उहे बि महिनत करे जेको रिकवरी कराए ॾींदा। पर हिन वक़्तु जेको ॾिसूं था रतो देरो अंदरि सलीमुल्लाह जलवानी कमु करे रहियो आहे बहितरीन नमूने सां ऐं बहितरीन जो किरदारु आहे। अल्लाह तबारक व तआला उनखे बि इज़त ऐं आबरू में इज़ाफ़ो अता फरमाए। आमीन साईं, आमीन। सभ खां पहिरियां तव्हां जो महिरबानियूं जो असांजी काल ते तव्हां आयो, अल्लाह तव्हांखे सलामत रखंदो। जेकी इहा एॾी कची आबादी आहे, काफ़ी असांजे मस्जिद में पहिरियां बि तक़रीबन 4-5 महीना अवल बि बटन मस्जिद शरीफ़ में इहे बैटरी सोलर इहे चुराए विया। असां उन टाइम बि असां थाणे ते आयासीं त अवा हिन कची आबादी साइड में ख़ासि करे चोर घुमनि था, बिशनी घुमनि था, जेके मस्जिद शरीफ़ जी बेरुमदी करे मस्जिद शरीफ़ मां बैटरियूं सोलर दरियूं दरवाज़ा भञी उनखे खणी था वञनि। पोइ असां हाणे NCB दाख़िल करायासीं। असां पुलिस खे इहो चवंदासीं, पहिरियां बि चयोसीं त अवा इन तरफ़ थोरो तव्हां तवजो ॾियो, ध्यानु ॾियो। अलाह जो घर आहे, उन अलाह जे घर में जी बेरुमती करे दरवाज़ियूं भञी करे मस्जिद शरीफ़ मां बैटरियूं वग़ैरह खणी था वञनि। असां पुलिस खे बि चयोसीं त महिरबानी करे असांखे पंहिंजी बैटरी रिकवर कराए ॾियो ऐं अल्लाह ताला अव्हांखे बि सलामत रखंदे। तव्हां असां न बल्कि पूरे रतोदर शहर में इर्द गिर्द रुगो शहर न, रतोदर इर्द गिर्द अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी कारदगिरी सुठी आहे। अल्हम्दुलिल्लाह हर कंहिंजो आवाज़ु तव्हां थियो था ऐं हर कंहिंजे ॾुखे सुखी कम में तव्हां अचो था, मदद कयो था। अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखंदो। हिन वीडियो जे ज़रिए असां आला हुकुमनि खे इहो मुतालिबु कयूं था त मस्जिद शरीफ़ में जेके चोरियूं थियनि थियूं उन्हनि खे बंदि करायो वञे। साईं, बिल्कुलु इहा त हक़ीक़त आहे। हालांकि ॾिठो वञे त जेके मोहल्लनि में अलॻि अलॻि ई पंहिंजा मदरसा मस्जिदूं ठहियल आहिनि, उते मोहल्ले वासियुनि खे खपे त सहायता कनि, किरदारु अदा कनि। जीअं साईं जन वेठा आहिनि, साईं जन अचण सां मूंखे मया ॾिनी त सलीमुल्लाह जे करे दरवाज़ा दरियूं हणाए ॾे हा त चोरी न थिए हा। पर मां बि बेवस आहियां त साईं मदरसनि जे लाइ छो माण्हू घटि था फंडिंग कनि। शायदि हू ईअं था सम्झनि त करोड़े रुपया लखे रुपया तव्हांखे बजट मिलंदी आहे, जंहिंजे करे तव्हांखे कोन था ॾियनि। असां त पंहिंजे इंशा तरफ़ां कोशिशि कंदासीं, पर साईं जेकॾहिं सम्झो था तव्हांजो मसइलो सिर्फ़ु पुलिस हल कंदी त बहितर। जेकॾहिं नथा करे सघनि उहे त पोइ तव्हां काई अपील असांजे जेके शहरवासी आहिनि, जेके हमेशह सलीमुल्लाह खे सपोर्ट कंदा आहिनि, उन्हनि खे अपील कंदव काई? बिल्कुलु, असां त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त असांखे पुलिस में अहिड़ो को ख़ासि माना हिकिड़ी उमेदु न आहे। छो जो असां काफ़ी पहिरियां बि मसनि मां 3-4 मसनि मां बैटरियूं वयूं, असां NCB दाख़िल कयोसीं, पुलिस वारदात जॻह ते बि आई त बि असांखे उहो सामान रिकवर थी न मिलियो। त जेके बि शहर जा मुज़ माण्हू आहिनि, सरकार वारा आहिनि, मालदार आहिनि, असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त भाऊ सलीमुल्लाह जलवानी अल्लाह ताला उनखे सलाम रखे। अल्हम्दुलिल्लाह ग़रीबनि माण्हुनि जी मदद करे थो, मदरसनि में जेको तावन करे थो। असां शहर वासियुनि खे ई चवंदासीं, अर्ज़ु कंदासीं त भाऊ सलीमुल्लाह जलवानी सां अव्हां तावन कयो। अल्लाह ताला अव्हांजे रिज़्क़ में बरकत अता फरमाए। आमीन साईं, आमीन।